कोटड़ी में नामियारे लेखक ऐं क़ौमी तहरीक जे अॻूणे सरगर्म किरदार मोहम्मद खान अबड़े सां सुरही सांझ मल्हाई वई। डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो हेठ कोटड़ी में मुनक़द अदबी तक़रीब में मोहम्मद खान अबड़े जी लिखियल आतम कथा वञनि सूर संधा कयो जे महूरत पिणु कई वई। हुन मौक़े ते इल्मी अदबी ऐं फ़नी दुनिया जे मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खे मंझता तौरु मोहम्मद खान अबड़ो एवार्ड पिणु ॾिना विया। तक़रीब खे ख़िताब कंदे मोहम्मद खान अबड़े चयो त सिंध में हाणे उहो सियासी तहरुक नाहे रहियो जेको 70 ऐं 80 वारे ॾहाके में हो। हिन वक़्तु सियासी तौरु अदबी दुनिया जे माण्हुनि में धरती सां साॻी कमिटमेंट नाहे रही। मोहम्मद खान अबड़ो चयो त हुन जेके कुझु ॾिठो सो ई किताब में लिखियो आहे, पर माण्हुनि खेसि उजूरे तौरु तमामु घणी मोहबत ऐं इज़त ॾेई कर्ज़ी करे छॾियो आहे। सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे चेयरमैन मोहम्मद अली मांझी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सिंध में आतम कथा जे हवाले सां जेके बि किताब लिखिया विया आहिनि उन्हनि में आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि किताबनि जा हवाला ॾिना वञनि था ऐं मोहम्मद खान अबड़े जो किताब वञनि सूर संधा कयो पिणु तारीख़ में हिकु हवाले तौरु सुञातो वेंदो। नामियारे कहाणीकार ऐं ड्रामा नवीस अख़्तर रिंद महक़क़ मशकूर फुलकारी, सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी जनरल परियल दायो, मज़हबी स्कॉलर अल्लामा अब्दुल मोमिन मेमण, अॻूणे MPA फ़कीरदाद खोसो, प्रेस क्लब जे सदर धड़ी बख़्श बारी जे शौकत मेमण ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।